नाज़रीन, बदीन में आपघात जे वाक़िअनि हालतुनि ख़तरनि जो मुक़ाबिलो करियो जे उन्वान हेठि तक़रीब कोठाई वई, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ वली जो ख़ुसूसी शिरकत करे मुल्की हालतुनि बाबति लेक्चर ॾिनो। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ वली जो बदीन जे हिक मक़ामी हाल में ख़ुदकुशियुनि बजाए ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जियां हालतुनि ऐं ख़तरनि जो मुक़ाबिलो करियो जे उनवान हेठि कोठायल हिक तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त कुदरती वसीलनि सां मालामाल हुअण बावजूदि ज़िलो बदीन तबाहाली जो शिकार आहे। बेरोज़गारी सबबि नौजवान तबिको ख़ुदकुशियूं करे रहियो आहे, पर उनखे उम्मीद आहे त सिंध जा रहवासी पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद जारी रखी हिक ॾींहुं ज़रूर कामयाबी माणींदा। पाकिस्तान जी मईशत में सब खां बर्बाद तबाह सिंध ऐं उन सिंध में अफ़सोस अचे उन सिंध में सब खां तबाह ऐं बर्बाद बदीन, छटो, सिजावल, उमरकोट, टंड मोहम्मद खान ये ज़िला जिते पेट्रोल है, जिते गैस है, जिते समुंड है, वणन में टंगियल लाश है, पखन में टंगियल लाश है। लाश छो पिया आहिनि? खाइण लाइ कुझु रोज़गार कोन्हे। कहिड़ी इंडस्ट्री आहे मीरपुर ख़ास में? कहिड़ो इकोनॉमिक बेल्ट या इंडस्ट्री या सनत आहे बदीन में? खाओ प्रोजेक्ट अचे, रोड अचे, मई में रोड जा बजट रिलीज करायो, 2 अरब रुपया, 10 अरब रुपया, 50 अरब रुपया, उनमा 90 सैकड़ो खाई वञो, 10 सैकड़ो मां अंधो मंधो कम करायो, वरी चो मीहन में रोड लुड़ी वियो। इन मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाननि ऐं कारकुननि समेत शहरीन वॾे अंग में शिरकत कई। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।